अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी मुङनि जे दाल जे हलवे जी रेसिपी। आज मैं आपके साथ मूंग की दाल का हलवा की रेसिपी शेयर कर रही हूँ। मूंग की दाल, इसको धोकर मैंने 3-4 घंटे के लिए भिगो दिया था और उसके बाद मैंने इसको पानी में उबाल लिया है। उबालने के बाद इसको अच्छी तरह से घोटना है, लेकिन पानी बिल्कुल खुश्क होना चाहिए। मुङनि जी दाल खे मां 2-3 कलाक भिजाए रखियो हो ऐं उन खां पोइ मां हिनखे पाणी में बॉइल कयो आहे ऐं पाणी जेको आहे बिल्कुलु सुकाए छॾिणो आहे, खुश्क करे छॾिणो आहे। हिन में थोरो बि पाणी न हुजणु घुरिजे। उन खां अलावा असांखे जेके शयूं खपंदियूं उन्हनि में ही मलाई आहे, 3 ॾींहंनि जी जमा कयल मलाई आहे। ऐं हमेशह यादि रखो त मलाई फ्रीज़र में जमा कयो, रोज़ जी रोज़ प्याली में विझंदा वञो, फ्रीज़र में रखंदा वञो, छो त गर्मियुनि जे करे अगरि तव्हां फ्रिज में रखंदो तो ख़राब थी सघे थी। 3 दिन की जमा की हुई ये मलाई है, इसको आप हमेशा कोशिश करें फ्रीज़र में जमा करें। रोज़ की रोज़ मलाई इसमें शामिल करते जाएं और फ्रीज़र में रखें, क्योंकि गर्मी की वजह से फ्रिज में ख़राब हो सकती है। यहाँ पर है ये चीनी हस्बे जायका, ये 6-7 इलायची, इनके दाने निकाल के मैंने इसमें धावन दस्ते में डाल दिए। इसको अभी मैं बारीक पीस लूँगी। हमेशा मैं ताज़ा जो है वो इलायची पीसती हूँ। पीस के रखने से ये होता है कि उसकी खुशबू कम हो जाती है। त ही फोटा आहिनि 6-7, इन्हनि जा दाणा कढी छॾिया आहिनि, हिन नंढड़े माम दस्ते में विधा आहिनि। इहे हाणे मां बिल्कुलु पीसे पाउडर कंदसि। उन खां अलावा ही गिहु बि आहे, अगरि ज़रूरत पवंदी त शामिलु कंदासीं। ऐं थोरो बिल्कुलु हिकिड़ी चपटीअ जेतिरो ज़र्दे जो रंग आहे। ऐं ही पिस्ता बादाम आहिनि, जिन खे भिजाए रखियो, छिले कटे ऐं हाणे तयार आहिनि ही इस्तेमालु करण जे लाइ। तो ये चुटकी भर जो है जर्दे का रंग है। पिस्ता बादाम अच्छी तरह 1-2 घंटे पानी में भिगो दें, उसके बाद छील काट के रख लें। और ये है देसी घी घर का बना हुआ, इसकी वीडियो में शेयर कर चुकी हूँ, तो ज़रूरत पड़ेगी तो घी डालेंगे। अच्छा, अब ये है कि इसमें जब मैं मलाई डालती हूँ तो खोया डालने की ज़रूरत नहीं होती। मलाई जो है वो घी, दूध और खोए का काम करेगी। ठीक है, जॾहिं मां मलाई विझंदी आहियां त हिन में पोइ खीर विझण जी ज़रूरत कोन्हे ऐं माओ विझण जी बि ज़रूरत न आहे ऐं गिहु बि मोस्टली हिन मलाई मां निकिरी ईंदो। ऐं आख़िर में ॾिसंदासीं अगरि भुञण में असांखे आसानी नथी थिए ऐं गिह जी ज़रूरत हूंदी त असां हिन में शामिलु कंदासीं। हाणे सभिनी खां पहिरियों ही पैन मूं हिन ते गरम करण लाइ रखियो आहे चुल्हे ते। असां हिन में ही दाल पहिरियों लाहींदासीं। हाणे हिन में दाल मूं लाहे छॾी आहे ऐं फ्लेम जेको आहे हिन जो थोरो सा मीडियम ते रखंदासीं। दाल मैंने इसमें डाल दी है, इसको हम दरमियानी आंच पे मीडियम फ्लेम पे पकाएंगे। इसके साथ साथ हम इसमें शामिल कर लेंगे ये सारी मलाई और इसको कंटिन्यू चमचा चलाते रहना है, छोड़ना नहीं है, वरना ये नीचे से लग जाएगा। इसको मिक्स करेंगे और इसको पकाते रहेंगे, घुमाते रहेंगे। इनके असां पचाईंदा रहंदासीं, घुमाईंदा रहंदासीं। ईअं न थिए त हिन जो तरो सड़ी वञे, इहो ज़रूरी आहे त हिन जो तव्हां हथु न रोकियो, मुसलसिल हिन खे मिक्स कंदा रहो। इन सां गॾु गॾु असां हिन में थोरो ज़र्दे जो रंग भी शामिल कंदासीं। ज़रा सा ज़र्दे का रंग इसमें डाल दें, क्योंकि इस वक्त जो मलाई है वो दूध की शक्ल में है, तो ये कलर जो है इसमें घुल जाएगा। ठीक है, तो ज़र्दे जो रंग हिन महिल इन लाइ था विझूं त मलाई पिघिरजी खीर थी चुकी आहे ऐं ही रंग जेको आहे हिन में चङी तरह सां मिक्स थी वेंदो, हिन में ॻरी वेंदो ऐं दाल में चङी तरह शामिल थी वेंदो। तो हिन खे एसि ताईं पचाइणो आहे जेसि ताईं हिन जो पाणी खुश्क थी वञे ऐं दाल जेको आहे पैन जो तरो छॾे शुरू करे। तब तक पकाएंगे जब तक ये जो मलाई का जो दूध है, जो लिक्विड है, वो खुश्क हो जाए और दाल जो है वो पैन छोड़ना शुरू करे। तब तक इसको हम पकाते रहेंगे। इतनी देर में इलायची जो है वो मैं बारीक पीस लेती हूँ। जेतिरी देर में ये असांजो सुकंदो हिन जो खीर, तेसि ताईं असां जेको फोटा कुटे तयारु करे था रखूं। पाणी हिन जो खीर पाणी जेको बि हिन में आलाण हुई उहा काफ़ी खुश्क थी वई आहे ऐं तव्हां ॾिसो त थोरो रंग विझण जे करे हिन जो कलर केॾो ब्राइट ऐं सुहिणो पीलो आयो आहे। पानी इसका खुश्क हो गया है तकरीबन, जो भी दूध का था, मलाई का था, और थोड़ा सा येलो कलर डालने से आप देख सकते हैं कि कितना ये ब्राइट और ख़ूबसूरत इसका कलर आ गया है। अब हम इसमें डाल रहे हैं चीनी हस्बे जायका। चीनी को हमेशा साफ़ करके रखा करें, खंड खे सोए रखंदा कयो साफ़ करे। कॾहिं कॾहिं हिन में कोई मेरा दाणा हूंदा आहिनि या कोई मोयल का माकोड़ी केवल थी सके थी, कोई मरी हुई चींटी हो सकती है, कोई मेला दाना हो सकता है, तो इसको हमेशा
पहले से साफ़ करके रखा करें। अब ये पकता रहेगा और इसको हम चलाते रहेंगे, छोड़ना नहीं है वरना नीचे से लग जाएगा। हिनमां असां हथ कढंदासीं त तरो हिन जो सड़ी वेंदो, तंहिंजे करे हिनखे कंटिन्यू घुमाईंदा रहो। इलायची को मैंने बारीक पीस लिया है। फोटा मां पीसे वरिता आहिनि, ही 8 फोटा आहिनि टोटल, 8 फोटनि जा ही दाणा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे फ्रेश न कुटणु चाहियो त तव्हां फोटनि जो जेको रेडीमेड पाउडर मिले थो वो विझी सघो था। पिसी हुई इलायची मिलती है बाज़ार में, लेकिन मुझे ये महसूस होता है कि उसकी खुशबू कम हो जाती है टाइम के साथ, इसलिए मैं नहीं लेती हूँ। और मैं हमेशा ताज़ा उसी वक्त पीस कर पाउडर जब भी मुझे चाहिए होता है मैं डाल देती हूँ। खंड भी जेका है जॾहिं पिघिरजी वेंदी आहे त उहो पानी थी वेंदी आहे, लिक्विड थी वेंदो आहे। चीनी भी पिघलती है तो वो पानी बन जाती है। अभी इसको पकाते रहेंगे और ये छींटे उड़ेंगे इसमें से, इसका ख्याल रखना है, खुद को जलाना नहीं है, पान के बचाइणो आहे। अब चीनी का पानी भी जो है वो खुश्क हो रहा है आहिस्ता आहिस्ता। और अभी हम इसमें ड्राई फ्रूट और इलायची पाउडर डालेंगे। असां हिन में पीठल फोटा ऐं जेको ड्राई फ्रूट असां रखियो आहे उहो विझंदासीं। ऐं ड्राई फ्रूट में जेकॾहिं तव्हां चाहियो त ॿियो कुझु बि विझणु चाहियो त विझी सघो था, जीअं खाॼा आहिनि या अखरोट आहिनि, किशमिश भी विझंदा आहिनि माण्हू, पंहिंजी पसंदि ते डिपेंड थो करे त जेकॾहिं तव्हांखे वणे त तव्हां उहो भी विझो। इसके अलावा मैंने सिर्फ पिस्ता और बादाम डाले। अगर आप किशमिश डालना चाहें, काजू हैं या अखरोट है तो वो भी डाल सकते हैं। अब इसको तब तक पकाते रहेंगे जब तक ये बिल्कुल ही पैन छोड़ दे और खुश्क हो जाए। जॾहिं थां खां अलॻि थींदो, पैन खां अलॻि थींदो ऐं हिन जो सॼी जेका नमी आहे, आलाण आहे, उहा सुकी वेंदी, तेसिताईं असां हिनखे पचाईंदा रहंदासीं। ऐं हीउ तमामु आसान आहे, कोई तव्हांखे ग्राइंड करण जो दाल खे ज़रूरु न आहे। ईअं ई जेका दाल 2-3 कलाक भिगल हूंदी त फ़ौरन ॻरी थी वञे थोरे ई पाणी में, ऐं उनखे ज़रूरी भी ना है तो तव्हां चंगी तरह मेटे छॾियो, थोड़ी थोड़ी थुली भी हुजे तो खैर है। इसमें आपको दाल पीसने का झंझट भी नहीं है कि ग्राइंड करके पाउडर बनाए और फिर हलवा बनाए या पेस्ट बनाए पहले। तो दाल, मूंग की दाल वैसे ही जल्दी गल जाती है, अगर हम इसको 2-3 घंटे भिगो देते हैं तो ये और भी जल्दी गलती है और थोड़े से पानी में ही ये गल जाती है। और अगर आप इसमें थोड़ा बहुत दाना छोड़ना चाहें तो दाल को घोटते वक्त थोड़ा हल्का सा घोट लें। अगर बिल्कुल ही आपको पिसा हुआ चाहिए, पेस्ट चाहिए, तो आप इसको पूरी तरह से घोट लें। हाणे हिन जो पानी, हिन जी आलाण जेका आहे तक़रीबन खुश्क थी वई आहे। इहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हांखे बिल्कुल ड्राई खपे या थोड़ा आलो। आपकी मर्ज़ी है कि आप इसको थोड़ा सा नरम रखें या बिल्कुल खुश्क कर दें। मैं इसको थोड़ा सा नरम रखना चाहती हूँ, लेकिन अभी आप देख रहे हैं कि ये पैन भी छोड़ रहा है। थोड़ा सा मैं इसमें घी डाल लूँगी, 1 चम्मच बड़ा। और घी बनाना मैं सिखा चुकी हूँ, घर पे मैं घी बनाती हूँ मलाई से। इसका लिंक जो है वो मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूँगी, इस वीडियो के नीचे अगर आप देखना चाहें तो देख सकते हैं। क्योंकि ज़्यादातर यही होता है कि जो हमारे हलवे हैं, मीठे चावल हैं, इस तरह की चीज़ें घी में ही बनती हैं और उसी से टेस्ट आता है इसमें। इसके साथ साथ मैं इसमें डालूँगी 1 टेबल स्पून रूहे केवड़ा वाटर। इसमें 1 टेबल स्पून आप नाप के डालें, मैं अपने अंदाज़े से डाल रही हूँ। ये वो मरहला है ख़ास तौर पे जब इसको आप 2 मिनट भी छोड़ देंगे तो ये लाजमी जलेगा। अब इसको मैं 2 मिनट भून लेती हूँ। 2 मिनट मां हिनखे भुंजंदमि, उन खां पोइ बाहि बंदि कंदसि। ऐं रूहे केवड़ा जीअं मां पंहिंजे अंदाज़े सां विधो आहे, तव्हांजो अंदाज़ो सही हुजे त वाह वाह, तव्हां बि अंदाज़े सां विझो, पर जे न त 1 टेबल स्पून मापे विझो, छो त हीअ अहिड़ी अजीब शइ आहे त अगरि घणो पइजी वियो त ज़ाइक़ो खाधे जो ख़राबु थी वेंदो आहे। हलवो मुझे चंगी तरह भुजी चुका है, ये अच्छी तरह से भुन चुका है। आग में इसकी बंद कर रही हूँ। ऐं हमेशा मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। जॾहिं तव्हां प्यार सां खाधो पचाईंदा उनजो ज़ाइक़ो ॾाढो सुठो थींदो आहे। ऐं अगरि तव्हां
बोझ सम्झी, मुसीबत ऐं अज़ाब सम्झी पचाईंदव तो कॾहिं बि खाधे में ज़ाइको न ईंदो। सो ही बिल्कुल रेडी है। अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लगी हो तो आप वीडियो को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। कुछ सजेशन हो, कोई मशवरा देना चाहें, कुछ पूछना चाहें तो कमेंट में कह सकते हैं। चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही तो मुस्तक़बिल में मुझे अञा घणो कुछ इरादो आहे तव्हां सां शेयर करण जो। तो जेकॾहिं चैनल सब्सक्राइब कंदव तो तव्हां आसानी सां उहे मुंहिंजूं वीडियोस ॾिसी सघंदव। हाणे असां हिनखे डिश आउट कंदासीं। डिश मुंहिंजी रेडी आहे, हिनखे कढूं था हाणे असां डिश में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ट्राई कजो, तव्हांखे ज़रूरु वणंदो ऐं तव्हां ॾिठो त तमामु आसान तरीक़े सां ऐं घर में मौजूदु इंग्रीडियंट्स जेके बि आहिनि उन्हनि सां तव्हां हिनखे ठाहे सघो था। ऐं कॾहिं बि को अचे, को महिमान अचिणो हुजे, एमरजेंसी में कुझु ठाहिणो हुजे त हीअ बि हिकिड़ी डिश आहे जेका तव्हां ठाहे था सघो, जंहिंमें को महिनत बि एॾी न आहे ऐं ख़र्चु बि घणो न आहे ऐं ॿाहिरां कुझु ख़ासि घुराइण जी ज़रूरत बि न आहे, छो त हिन में जेको कुझु विधो आहे उहो घणो करे घर में मौजूदु हूंदो आहे। हाणे हलवो मूं कढी छॾियो। हीअ कुझु पिस्ता बादाम मूं बचाए रखिया गार्निश करण जे लाइ, त उहे मां हिन में विझां थी। ऐं मूं हिनखे थोरो नरम छॾियो आहे छो त हीअ जॾहिं असां रखंदासीं न थधो थींदो त हीअ लाज़मी थोरो घाटो थी वेंदो। दाल बि जॾहिं असां पचाए रखंदा आहियूं तो वह जेका है रखने से कुछ घाटी थी वेंदी है। जब भी दाल पका के भी हम रखते तो वो थोड़ी सी गाढ़ी हो जाती है, तो इसको भी नरम थोड़ा छोड़ दें तो बाद में गाढ़ा हो जाएगा। तो ये है मेरी मज़ेदार डिश मूंग की दाल का हलवा। मुझे उम्मीद है आपको पसंद आया होगा। इंशाल्लाह अब किसी और अच्छी वीडियो के साथ मिलेंगे। सो पंहिंजे टाइम जो सही इस्तेमाल कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं कम जी वीडियो सां कंहिं सुठी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।